निगरान वरी वज़ीर मक़बूल बाक़िर आईजी पुलिस ऐं डीजी रेंजर्स के अमन अमान जी बिगड़जंदड़ सूरत हाल बाबति ख़त लिखी छॾियो आहे। निगरान वरी वज़ीर जो चवणो त सिंध जे वॾनि शहरनि समेत बहिराड़ियुनि में अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। वेझड़ में सूबे अंदरि ॾोहनि में वाध ॻणती जोगी ॻाल्हि आहे। कराची में स्ट्रीट क्राइम जहिड़ियूं वारदातूं वधी रहियूं आहिनि। अहम ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। निगरान वरी वज़ीर मक़बूल बाक़िर आईजी पुलिस ऐं डीजी रेंजर्स के अमन अमान जी बिगड़जंदड़ सूरत हाल बाबति ख़त लिखी छॾियो आहे। निगरान वरी वज़ीर जो चवणो हो त सिंध जे वॾनि शहरनि समेत बहिराड़ियुनि में अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। वेझड़ में सूबे अंदरि ॾोहनि में वाध ॻणती जोगी ॻाल्हि आहे। कराची में स्ट्रीट क्राइम जहिड़ियूं वारदातूं वधी रहियूं आहिनि। अहम ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। निगरान वरी वज़ीर मक़बूल बाक़िर आईजी पुलिस ऐं डीजी रेंजर्स के अमन अमान जी बिगड़जंदड़ सूरत हाल बाबति ख़त लिखी छॾियो आहे। निगरान वरी वज़ीर जो चवणो हो त सिंध जे वॾनि शहरनि समेत बहिराड़ियुनि में बि अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। वेझड़ में सूबे अंदरि ॾोहनि में वाध ॻणती जोगी ॻाल्हि आहे। उन इहो बि चयो त कराची में स्ट्रीट क्राइम जहिड़ियूं वारदातूं वधी रहियूं आहिनि। अवां खे आगाही ॾियूं पिया। निगरान वरी वज़ीर मक़बूल बाक़िर आईजी पुलिस ऐं डीजी रेंजर्स के अमन अमान जी बिगड़जंदड़ सूरत हाल बाबति ख़त लिखी छॾियो आहे। निगरान वरी वज़ीर जो चवणो हो त सिंध जे वॾनि शहरनि समेत बहिराड़ियुनि में बि अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। वेझड़ में सूबे अंदरि ॾोहनि में वाध ॻणती जोगी ॻाल्हि आहे। कराची में स्ट्रीट क्राइम जहिड़ियूं वारदातूं वधी रहियूं आहिनि। निगरान वरी वज़ीर मक़बूल बाक़िर आईजी पुलिस ऐं डीजी रेंजर्स के अमन अमान जी बिगड़जंदड़ सूरत हाल बाबति ख़त लिखी छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। निगरान वरी वज़ीर जो चवणो हो त सिंध जे वॾनि शहरनि समेत बहिराड़ियुनि में अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। वेझड़ में सूबे अंदरि ॾोहनि में वाध ॻणती जोगी ॻाल्हि आहे। कराची में स्ट्रीट क्राइम जहिड़ियूं वारदातूं वधी रहियूं आहिनि। इन हवाले सां तफ़सीलात सां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, अपडेट कजो इन ख़बर जे बारे सां। फयाज अपडेट कजो। निगरान वरी वज़ीर मक़बूल बाक़िर आईजी पुलिस ऐं डीजी रेंजर्स के अमन अमान जी बिगड़जंदड़ सूरत हाल बाबति ख़त लिखी छॾियो आहे। बिल्कुल फराह निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर पारां आईजी पुलिस सिंध राजा रिफ़त मुख़्तार ऐं डीजी रेंजर्स के बिगड़न जेका अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उन ते ख़त लिखिया आहिनि ऐं सिंध जे वॾनि शहरनि ख़ासि तौर ते उन्हनि खां अलावा बहिराड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां वॾे वज़ीर जो चवणु आहे त रोज़ बरोज़ जेको अमन अमान ख़राब थी रहियो आहे। सूबे में ॾोहनि में जेका ताज़ी जेका वाध आहे उन सिर्फ़ु ॻणती जोगी आहे, बल्कि अमन अमान जी जेका बिगड़ंदड़ सूरत हाल आहे उन ते उन सख़्तु नाराज़गी इज़हार कंदे चयो आहे त सूबे में वधंदड़ ॾोहनि जी जेका लहर आहे उन रोकण जे हवाले सां फौरी क़दम खयां वञनि ऐं सूबे में संगीन क़िस्म जा जेके ॾोह आहिनि उन्हनि में जेको वाध थींदी पई थी वञे इहा का ख़ुशाइनि ॻाल्हि न आहे। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे त कराची में स्ट्रीट क्राइम जहिड़ी वारदात उहा बि रोज़ बरोज़ वधी रही आहे। अख़बारूं ऐं टीवी चैनल जेके आहिनि मीडिया समूरनि ॾोहनि जी मुसलसिल निशानदेही करे रहियो आहे। चूंड उम्मीदवार उन्हनि जे मथां हमला ॾींहं दिहाड़े अगवा जा जेके वाक़िया आहिनि उन्हनि जूं रिपोर्टूं थी वियूं आहिनि। माशरे में औरतुनि ॿारनि बुज़ुर्गनि खे हिन ॾोहनि सां न सिर्फ़ु नुक़सान खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे, बल्कि साफ़ ई वकील डॉक्टर वापारी ऐं ॿिया जेके लाॻापियल पेशा माण्हू आहिनि उन्हनि जी जेका जान ऐं माल जी जेका सूरत हाल आहे उहो इंतिहाई ॻणती ऐं ख़तरे जे हेठि थींदी पई थी वञे। वॾे वज़ीर नाराज़गी इज़हार कंदे चयो त बिगड़ंदड़ जेका सूरत हाल आहे इन बावजूद कानून लागू कंदड़ जेके इदारा आहिनि बदस्तूर न सिर्फ़ु ख़ामोश आहिनि, बल्कि आइन में दाख़िल जेको मौजूदु शहरियुनि जा जेके बुनियादी हक़ आहिनि उन्हनि जे तहफ़ुज़ जे हवाले सां हर सूरत में क़दम खणणु यकीनी बनायो वञे ताकि शहरियुनि खे तहफ़ुज़ जो अहसासु थिए ऐं अमन अमान जेको आहे उहो बहितर थी सघे। त वॾे वज़ीर नाराज़ ते इज़हार कंदे ॿिन्ही सूबे जे जेके सिक्योरिटी फोर्सिस जा जेके सरबराह आहिनि उन्हनि खे ख़त लिखी अमन अमान जी बहितरी जे हवाले सां हिदायतूं जारी कयूं आहिनि। जी फराह। ठीकु आहे फयाज़ कुरैशी, वॾी महिरबानी अवां जी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।